ख़बरुनि जी शुरुआत कयूं था। सिंध हाई कोर्ट पारां लॉ कॉलेज जे शागिर्दनि खां इम्तिहान न वठण बाबति केस जी ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट पारां लॉ कॉलेज जे शागिर्दनि खां इम्तिहान न वठण बाबति दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी आहे। अदालत यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलर ऐं कंट्रोलर खे शोकाज़ नोटिस जारी करे छॾिया आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जी इंतिज़ामिया खे साल 2021 जे जनवरी में इम्तिहान वठिणो हुयो। शागिर्दनि इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो हो। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया हिन वक़्तु ताईं इम्तिहान नाहे वरितो। 100 खां वधीक शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻायो वियो आहे। अदालत पारां वाइस चांसलर ऐं कंट्रोलर खे 20 सेप्टेम्बर ते ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ सखर जे रिपोर्टर फारूक सुमरो खां। फारूक, छा अपडेट्स आहिनि तव्हां वटि? जी मेहताब, बिल्कुल सिंध हाई कोर्ट बेंच सखर में शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी लॉ कॉलेज जे शागिर्द पारां पटिशन दाख़िल कराई वई आहे। दरख़्वास्त गुज़ार आगा सूरत अली खान पंहिंजी दरख़्वास्त में पटिशन में मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त साल 2021 जनवरी में जेको इम्तिहान थियणो हो हिन वक़्त ताईं नाहे थी सघियो, जंहिं करे शागिर्दनि जो लॻभॻि 100 खां वधीक जेको शागिर्दनि जो मुस्तक़बिल आहे उहो दाव ते लॻल आहे। ऐं अदालत पारां अॻु में बि यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खे हिदायतूं जारी कयूं त लॉ कॉलेज जा जेके बि स्टूडेंट्स आहिनि उन्हनि जा वक़्तु सिर इम्तिहान वरिता वञनि, पर हिन वक़्त ताईं उहे इम्तिहान नाहिनि वरिता विया। अदालत पारां ॼाणायल दरख़्वास्त जी ॿुधणी दौरान अदालत पारां तलब करण बावजूदि यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर तौरु कंट्रोलर अदालत में पेश न थिया, जंहिं ते अदालत पारां कावड़ जो इज़हार कयो ऐं दरख़्वास्त गुज़ार जे वकील मूजिबि त अदालत पारां ॿिन्ही वाइस चांसलर ऐं कंट्रोलर खे शोकाज़ नोटिस जारी कंदे 20 सेप्टेम्बर ते पाण मुरादो पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। जी मेहताब। फारूक सुमरो, महिरबानी अपडेट करण जे लाइ।